नाज़रीन, ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। अव्हांखे फैज़गंज खां ख़बर ॾींदारूं त फैज़गंज पक्का चांग जे गवर्नमेंट गर्ल्स हायर सेकेंडरी स्कूल जे लतीफ़ हॉल में क्लेकस फाउंडेशन तरफ़ां अमन जो बिज छटण जे नाले सां अमन बर्दाश्त ऐं रवादारी सेमिनार मुनक़िद कयो वियो। प्रोग्राम में सिंध में अमन ऐं रवादारी बाबति तक़रीरूं ऐं टेबलोस पिणु पेश कया विया। प्रोग्राम में वॾी तादाद में शागिर्दनि, लेडीज़ टीचर ऐं समाजी अॻवान साफ़ियन शिरकत कई। जॾहिं त प्रोग्राम खे ख़िताब कंदे अॻवान चयो त खुशबू जो को बि मज़हब नाहे हूंदो, अमन सभिनी मज़हबनि में आहे। ही समाजी रवैया आहिनि जिन खे बहितर बणाइण लाइ असांखे पंहिंजे ॿारनि में अमन जो बिज छटणो पवंदो। ख़ासि तौर ते असांजी औरतुनि खे सोचणो पवंदो। औरतुनि खे पंहिंजे ॿारनि खे सुठी सां गॾु अमन जो खीर बि पीआरणो पवंदो। अहिड़ा रवैया जेके नफ़रत हकारत पैदा कनि, उन्हनि खे ख़तमु करण लाइ औरतुनि खे किरदारु अदा करणो पवंदो। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।